आमद बासाद हज़रत इमाम मोहम्मद महदी अलैहिस्सलाम जे बाद मुसलमान लाइ मुक़द्दस आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। मुसलमान लाइ मुतबरक आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। आमद बासाद इमाम मोहम्मद महदी अलैहिस्सलाम जिन जी अज़मत वारो आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। वालिद इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम, वालिदा माजिदा नरगिस खातून, आमद सन 256 हिजरी। वालिद इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम, वालिदा माजिदा नरगिस खातून, आमद बासाद सन 256 हिजरी। 15 शोबानुल मुअज़्ज़म इराक में आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। सामरा इराक में, सामरा आहे इराक में महीनो शोबानुल मुअज़्ज़म। संदन नालो मोहम्मद ऐं कुनियत अबुल कासिम आहे। संदन नालो मोहम्मद ऐं कुनियत अबुल कासिम आहे। शबे बरात जी रात आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। मुसलमान लाइ मुक़द्दस आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। मुसलमान लाइ मुतबरक आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। संदन ज़ुहूर ज़माने जे आख़िर में थींदो, संदन ज़ुहूर ज़माने जे आख़िर में थींदो। रहमत मग़फ़िरत सां भरपूर आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। मिठूअ जा नामुमकिन मुमकिन कम थियनि, मिठूअ जा नामुमकिन मुमकिन थियनि। थींदा कर नेक हसरतूं ज़रूरतूं ख़्वाहिशूं पुॼनि। अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन करम कर रहीम रहम कर महीनो शोबानुल मुअज़्ज़म। मुसलमान लाइ मुक़द्दस आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म। मुसलमान लाइ मुतबरक आहे महीनो शोबानुल मुअज़्ज़म।